बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सौजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में सौजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब समूरी सिंध जा मीरपुर माथेलो में भी भाण जो बहरान शिदत अख्तियार करे वियो। भाण जे दुकान ॿाहिरां हज़ारे माण्हुनि जूं कतारूं लॻल। कतारनि में बीठल हारियुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त भाण जी खोट हथरादू आहे। मनपसंद माण्हुनि खे बिना कंहिं शर्त जे घर वेठे भाण जूं पर्चियूं मिलनि थियूं, पर कतारनि में बीठल हारियुनि ऐं आबादगारनि खे ज़मीन जो सतो फार्म ऐं सुञाणप कार्ड जा बहाना बणाए रोज़ानो वापसि कयो वञे थो, जंहिं सबबु हिन साल कणिक जे फसल खे कापारी धक रसंदो ऐं कणिक जी पैदावार घटि लहंदी। उन्हनि वधीक चयो त ग़रीब हारियुनि खे को बि इंसाफ़ नथो ॾियारे। होॾां असिस्टेंट कमिश्नर शहरियार कमर भाण जे बहरान ते ॻाल्हाईंदे चयो त भाण जो वॾो स्टॉक मौजूदु आहे, पर हिते कुझु माण्हुनि कारोबार शुरू कयो आहे जेके 1885 में भाण जी फी बोरी ख़रीद करे 2400 खां 2600 ताईं विकिरो पिया कनि।